नाज़रीन ॿारनि जी आलमी ॾियारे जे मौक़े ते FFC पारां सेकेंडरी स्कूल गगर में कंप्यूटर ऐं साइंस लैब जो इफ़्तिताह कयो वियो ऐं इफ़्तिताही तक़रीब बि थी आहे। उन मौक़े ते ॿारनि वॾे एतमाद सां तक़रीरूं करे टेबलोस पेश कया। स्कूल जी मरमत लाइ MB साजिद जोखियो पारां 2.5 लख रुपया, ब्रिगेडियर इमरान शिराज़ी पारां 1 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो वियो। प्रोग्राम में स्कूल के उस्तादनि, शागिर्दनि समेत इलाक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम में रिटायर्ड ब्रिगेडियर इमरान शिराज़ी ख़िताब कंदे चयो त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, जेको खेनि असांजो मज़हब, असांजे मुल्क जो आइन खेनि ॾिए थो। MP मोहम्मद साजिद जोखियो प्रोग्राम खे ख़िताब कंदे चयो त ॿार मुस्तक़बिल जा ममार आहिनि। वॾी ख़ुशी थी रही आहे त ॿारनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते असां उन्हनि ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ उन्हनि जे विच में मौजूदु आहियूं। उन चयो त आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। गगर जी आबादी लॻभॻि 3.5 लख पहुतल आहे। उते स्कूल सां गॾु कॉलेज जी बि अशद ज़रूरत आहे।